इन लेक्चर में असी एक्सरसाइज 2.8 क्लास 10th जे प्रॉब्लम नंबर 5, 8, 10 ऐं 11 सॉल्व कंदासीं। क्वेश्चन नंबर 5, 6 ऐं 7 टई मैचिंग रखनि था, हिकु जहिड़ा आहिनि। ऐं क्वेश्चन नंबर 8 ऐं 9 ऐं 10 जो पार्ट ए इहे मैचिंग में आहिनि ऐं हिकु जहिड़ा आहिनि, तंहिंजे करे हिकिड़ो एग्ज़ाम्पल सॉल्व कंदासीं इन्हनि मां। लेट्स सॉल्व दिस। अचो त हिन खे सॉल्व कयूं। क्वेश्चन नंबर 5, y इज़ इक्वल टू स्क्वायर रूट ऑफ 5 माइनस 2, फाइंड द वैल्यू ऑफ y प्लस 1 अपान y y माइनस 1 अपान y एंड y स्क्वायर माइनस 1 अपान y स्क्वायर। टे वैल्यू फाइंड करणा आहिनि, हिकु ही वैल्यू फाइंड करणो आहे, ॿियो ही वैल्यू फाइंड करणो आहे, टियों ही वैल्यू फाइंड करणो आहे। हूअं बि असांखे जॾहिं बि वाई स्क्वायर माइनस वाई स्क्वायर डिफरेंस ऑफ टू स्क्वायर फाइंड करणो हूंदो आहे त उन लाइ असांखे ॿ वैल्यू रिक्वायर्ड हूंदा आहिनि, हिकिड़ो वाई प्लस वारो वैल्यू, ॿियो माइनस वारो वैल्यू रिक्वायर्ड हूंदा आहिनि। क्वेश्चन 5 सॉल्यूशन इज़, जीअं त वाई जो वैल्यू आहे 5 माइनस 2, हिन जो असीं रेशनलाइज़ फाइंड कंदासीं, हिन जो असीं 1 अपान वाई फाइंड कंदासीं। 1 अपान वाई इज़ इक्वल टू 1 अपान हिन खे उबतो थी वेंदो, छो त वाई बि उबती थी वई, इनवर्स थी वई। हिन खे रेशनलाइज़ कंदासीं, स्क्वायर रूट 5 माइनस माइनस आहे त प्लस रखंदासीं, स्क्वायर रूट 5 प्लस 2 मल्टीप्लाई कंदासीं, स्क्वायर रूट ऑफ द 5 प्लस 2 ही थी वेंदो डिफरेंस ऑफ टू स्क्वायर, स्क्वायर ऑफ दिस a माइनस स्क्वायर ऑफ b, जॾहिं a माइनस बी हुजे ऐं a प्लस बी हुजे त ही थी वेंदो स्क्वायर रूट 5 प्लस 2, हेठां थी वेंदो 5 स्क्वायर ऐं स्क्वायर रूट कटिजी विया, माइनस 2 जो स्क्वायर 4, 1 अपान वाई जो वैल्यू मिलंदो असांखे 5 माइनस 4 1 सां हिन खे डिवाइड कंदासीं, साॻियो इहो आंसर थींदो स्क्वायर रूट 5 प्लस 2, 1 अपान वाई जो वैल्यू मिलियो असांखे ही। एड कंदासीं वाई ऐं 1 अपान वाई खे, वाई प्लस 1 अपान वाई, वाई जो वैल्यू आहे स्क्वायर रूट 5 माइनस 2 प्लस 1 अपान वाई जो वैल्यू आहे स्क्वायर रूट 5 प्लस 2। ॿिन्ही खे एड कयूं त आंसर थी वेंदो वाई प्लस 1 अपान वाई, 5 स्क्वायर रूट ऐं बी स्क्वायर रूट 5, स्क्वायर रूट 5 माइनस 2 प्लस इंटू प्लस प्लस स्क्वायर रूट 5 प्लस 2, ही ऐं ही ॿई हिक ॿिए में कैंसिल थी विया, तंहिंजे करे 2 स्क्वायर रूट 2 थी वेंदो। वाई प्लस 1 अपान वाई जो वैल्यू मिलियो 2 स्क्वायर रूट 2। हाणे वाई माइनस 1 अपान वाई जो वैल्यू फाइंड कयूं, वाई माइनस 1 अपान वाई जो वैल्यू आहे 5 माइनस 2 स्क्वायर रूट 5 माइनस 2 माइनस 1 अपान वाई जो वैल्यू आहे स्क्वायर रूट 5 प्लस 2, स्क्वायर रूट 5 माइनस 2 सेम, प्लस इंटू माइनस माइनस स्क्वायर रूट 5 प्लस इंटू माइनस माइनस 2, ही ॿई कटिजी विया, आंसर असांखे मिलियो वाई माइनस 1 अपान वाई, माइनस 2 ऐं माइनस 2 माइनस 4। ॿिन्ही खे वाई माइनस 1 अपान वाई ऐं वाई प्लस 1 अपान वाई खे मल्टीप्लाई कंदासीं त असांखे ही आंसर मिलंदो वाई स्क्वायर माइनस 1 अपान वाई स्क्वायर। पहिरियों ही वैल्यू असांखे मिली वियो, वाई प्लस 1 अपान वाई बराबरि हुआ 2 स्क्वायर रूट 5, ऐं ही बि वैल्यू असांखे मिली वियो वाई माइनस 1 अपान वाई बराबरि आहे माइनस 4 जे। हाणे ही वैल्यू फाइंड करिणो आहे असांखे, ही वैल्यू फाइंड थींदो, हिननि ॿिन्ही खे असां मल्टीप्लाई कंदासीं, वाई प्लस 1 अपान वाई खे ऐं वाई माइनस 1 अपान वाई खे, एज़ वाई माइनस 1 अपान वाई, वाई प्लस 1 अपान वाई, वाई माइनस 1 अपान वाई इक्वल टू वाई स्क्वायर माइनस 1 अपान वाई स्क्वायर। हिन जो वैल्यू आहे वाई प्लस 1 अपान वाई जो 2 स्क्वायर रूट 5
वाई माइनस 1/y जो वैल्यू आहे -4 y² माइनस 1/y ॿिन्ही जो हाणे आंसर ॿई मल्टीप्लाई कंदासीं त आंसर मिली वेंदो -8√5 इज़ इक्वल टू y माइनस 1/y²। इहो थी वियो आंसर। हिकु ही आंसर थी वियो, ॿियो ही आंसर थी वियो, टियों ही आंसर थी वियो। क्वेश्चन नंबर 8 सॉल्यूशन बी मिलियल आहे असांखे। इफ b इज़ इक्वल टू 1/b इज़ इक्वल टू 2√3 फाइंड वैल्यू ऑफ b4 प्लस 1/b4 एज 1/b इज़ इक्वल टू 2√3 ही मिलियल आहे त हिन खे असीं इनवर्स कयूं यानी b जो वैल्यू थी वेंदो 1/2√3। हिन खे रेशनलाइज़ कयूं 1/2 प्लस √3 खे 2 माइनस √3 डिवाइड में प्लस आहे तंहिंजे करे माइनस सां मल्टीप्लाई कंदासीं। 1 खे हिन सॼे सां मल्टीप्लाई कयूं त थी वेंदो 2 माइनस √3 डिवाइड में ही प्लस जो आहे ही माइनस जो आहे त थी वेंदो डिफरेंस ऑफ 2² 2² माइनस √3² आंसर थी वेंदो 2 माइनस √3 अपॉन 2 जो स्क्वायर 4 माइनस स्क्वायर ऐं स्क्वायर रूट ख़तम थी विया थींदो 3 त b जो वैल्यू थी वेंदो 2 माइनस √3 छो त 4 माइनस 3 1 थियो 1 सां हिन खे डिवाइड कंदासीं साॻियो ई आंसर अची वेंदो। हाणे ॿई एड कयूं b प्लस 1/b खे एड कयूं b जो वैल्यू आहे b जो वैल्यू असांखे मिलियो 2 प्लस √3 2 माइनस √3 ऐं 1/b जो वैल्यू आहे 2 प्लस √3 2 प्लस √3 ॿिन्ही खे एड कयूं 2 माइनस √3 सेम प्लस सां हिन खे मल्टीप्लाई कयूं त साॻियो ई थींदो 2 प्लस √3 3 प्लस जो ऐं माइनस जो हिक ॿिए में कटिजी विया 2 ऐं 2 2 ऐं 2 4 थी विया मीन्स b प्लस 1/b इज़ इक्वल टू 4 स्क्वायरिंग बोथ साइड b प्लस 1/b स्क्वायर ऐं 4 जो बि स्क्वायर कयोसीं ॿिन्ही तरफ़ां खां स्क्वायर कयोसीं a प्लस b होल स्क्वायर फार्मूलो हिते यूज़ थींदो a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर चइनि जो स्क्वायर 16 थी वेंदो। ही थियो b स्क्वायर b में कैंसिल हेॾां 2 प्लस 1/b स्क्वायर आहे हिते 1/b स्क्वायर बराबरि 16 जे प्लस 2 आहे त हेॾे -2 थी वेंदो तंहिंजे करे b स्क्वायर माइनस 1/b स्क्वायर जो b स्क्वायर प्लस 1/b स्क्वायर जो वैल्यू थी वेंदो 14 थी वेंदो। अगेन स्क्वायरिंग बोथ साइड ॿीहर स्क्वायर कयूं थींदो b स्क्वायर प्लस 1/b स्क्वायर होल स्क्वायर 14 जो स्क्वायर b स्क्वायर होल स्क्वायर प्लस 2b स्क्वायर 1/b स्क्वायर प्लस 1/b स्क्वायर होल स्क्वायर इज इक्वल टू 14 जो स्क्वायर 194 b स्क्वायर में कैंसिल ये थी वेंदो b स्क्वायर जो स्क्वायर b4 प्लस ये थियो 2 प्लस ही 1/b 4 इक्वल टू 196 2 आहे 2 माइनस कंदासीं त आंसर थी वेंदो हिते प्लस आहे हेॾां माइनस थींदो b स्क्वायर प्लस 1/b 4 प्लस 1/b 4 इक्वल टू 194 ही थी वियो आंसर।
क्वेश्चन नंबर 10 ए फाइंड कयो ए फोर्थ प्लस 1 अपॉन बी फोर्थ। इहो असीं सिखी आयासीं क्वेश्चन नंबर 8 में। इहो सॉल्व करणु ईज़ी आहे। ऐं कांजुगेट फाइंड कयो क्यू जो। कांजुगेट यानी हिते प्लस आहे त माइनस कंदासीं, माइनस आहे त प्लस कंदासीं। कांजुगेट इहो थी वियो। क्यू जो कांजुगेट थींदो स्क्वायर रूट 2 माइनस स्क्वायर रूट 3। कांजुगेट इहो थियो। अगरि ॿई कांजुगेट असीं मल्टीप्लाए कंदासीं ऐं प्रूव करिणो आहे त ॿई कांजुगेट मल्टीप्लाए कयूं त आंसर हमेशह रेशनल नंबर ईंदो। बिल्कुलु तव्हां ॿई कांजुगेट मल्टीप्लाए कंदव आंसर तव्हांखे रेशनल नंबर ई मिलंदो। इहो प्रूव आसान आहे। क्वेश्चन नंबर 11 में ऑर्डर ऑफ द सर्ड्स, हिन जो ऑर्डर थर्ड आहे, थर्ड ऑर्डर आहे। हीअ फोर्थ ऑर्डर आहे छो त हिन इंडेक्स फोर्थ आहे, हिन इंडेक्स 3 आहे, तंहिंजे करे हीअ थर्ड ऑर्डर थींदो। हिन इंडेक्स 4 आहे तॾहिं फोर्थ ऑर्डर थींदो। ही रेशनल नंबर कीअं थींदा? क्वेश्चन नंबर में हिन में 10 में ॿई मल्टीप्लाए कंदासीं। अगरि स्क्वायर रूट 2 प्लस स्क्वायर रूट 3 स्क्वायर रूट 2 माइनस स्क्वायर रूट 3, ए माइनस बी फार्मूला सां हिन स्क्वायर कंदासीं थींदो 2 स्क्वायर रूट 2 जो स्क्वायर स्क्वायर रूट 3 जो स्क्वायर। त हीअ थींदो 2 स्क्वायर ऐं स्क्वायर रूट कटिजी विया थियो 2 ऐं हे स्क्वायर ऐं स्क्वायर रूट कटिजी विया थियो 3। त आंसर मिलियो -1 रेशनल नंबर आहे। तंहिंजे करे इहो प्रूव थी वियो त नंबर ऐं उनजो कांजुगेट मल्टीप्लाए कंदासीं त असांखे रेशनल नंबर मिलंदो।